शहीद अफज़ल लुंड के हवाले तव्हांखे वधीक अपडेट ॾींदा हलूं त SSP सांगड़ सदाम हुसैन ख़ासकली DSP ऑफिस टंडो आदम में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 11 सितंबर ते टंडे आदम के हद में 24 साला नौजवान अफज़ल लुंड के ॾींहुं ॾिठे जो मोटरसाइकिल ते सवार नामालूम हथियारबंदनि गोलियूं हणी क़तल करे छॾियो हो, जंहिंजो केस वारसनि की फरियाद ते सिटी थाणे ते दाख़िल करण बैदि जवाबदारनि की गिरफ़्तारी ऐं केस की बुनियाद ताईं पहुचण लाइ CIA इंचार्ज अकबर चन्ना की अगवाणी में टीम जोड़ी वही हुई, जंहिंजी निगरानी आउं पाण करे रहियो हुयुसि। टीम जदीद टेक्नोलॉजी की मदद से शाहिदियूं गॾु कयूं, जंहिं करे कातिल जवाबदारनि आज़ाद वलद यूसुफ खोसो ऐं असद वलद कालू खोसो के गिरफ़्तार कयोसीं। ॿिन्ही जवाबदारनि जो तालुक़ हाला शहर से है। हिन उहो पिणु चयो त गिरफ़्तार थियल जवाबदारनि वटां हिकु पिस्टल, गोलियूं, मोबाइल फ़ोन ऐं 12 खां 15 मोबाइल सिमूं पिणु हथ कयूं वयूं आहिनि, जेकी टंडे आदम जे वेझो खंडू रोड ते गुल गजण कब्रिस्तान में पूरियल हुयूं। हिन ॿुधायो त मक़तूल अफज़ल लुंड एक निजी बैंक में लोन ऑफिसर हो, जंहिंखे फ़ोन करे कर्ज़ ॾियण लाइ घुराए क़तल कयो वियो। हिन उहो पिणु ॿुधायो त जवाबदार टारगेट किलर आहिनि, जिन सिर्फ़ 50,000 रुपया वठी क़तल कयो, पर मक़तूल के क़तल कराईंदड़ 2 ॼणा ॿिया बि आहिनि, जिन जी भी निशानदेही थी चुकी है। उन्हनि खे भी तमाम जल्द गिरफ़्तार किया वेंदो। उन मौके ते गिरफ़्तार थियल 2 जवाबदारनि के मुंहं ते कपिड़ो ॿधी मीडिया के साम्हूं पेश किया वियो। ॿिए पासे इलाइक़े में उहे पिणु चुॿोला आहिनि त KN शाह जे हिक नौजवान नारीअ जे वारसनि नारीअ सां दोस्तीअ जे इल्ज़ाम हेठि 4 लाख रुपया भरे अफज़ल लुंड के क़तल करायो आहे। आदम की आवाम के यह अपील करूँ तो असांजो पुलिस सां साथ ॾियनि ऐं मंशियात जी ऐं सफ़ीना गुटका मावा जेका भी है इन जी लानत मां असांजी जान छॾाइनि ऐं असां भरपूर साथ कनि, जिथे भी पॉइंट आउट कनि असांखे इंफॉर्मेशन ॾियनि जिथे इन्हनि जा अॾा आहिनि, जिथे कयो थो वञे। असां वटि भी कुछ इंफॉर्मेशन आहे, असां इंशाअल्लाह हिकमत अमली सां रेड करे इन्हनि सभिनी जो ख़ात्मो कंदासीं।